रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला व अस्हाबिही व उलमाए उम्मती व सुलहाए मिल्लती अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सारे सांगन खे दे आहत मुयास गोर मुहिंजी सुमरा कज पवारन पास। डाडाणे देह जा मुख जवल जनवास पो मुयाई जियास जीवने मरमली रदे। दिखा दे या इलाही वो मदीना कैसे बसती है जहां दिन रात ऐ मौला तेरी रहमत बरसती है। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम ज़ी वक़ार उलमाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो, जियं त अवांखे मालूम आ अॼु कोई प्रोग्राम असां तव्हांजे प्यारे भाउ चाचा हाजी मोहम्मद हाशिम साहब पंहिंजे मरहूमा घरवारी खे सवाब पहुचाइण ख़ातिर पंहिंजे वालिदैन जेके वॾड़ा नंढड़ा गुज़ारे विया उन्हनि खे सवाब पहुचाइण ख़ातिर पंहिंजे घर हीअ महफ़िल मुनक़िद कई आहे जंहिंमें असां तव्हां सभु शरीक आहियूं। इन मौक़े ते हज जे सीज़न के मद्दे नज़र रखंदे कुरान पाक जो ब आयतों अवां जे खिदमत में
तिलावत करण जो मो शरफ हासिल कयो आ। दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी जात बाबरकात मोनाती खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु फ़ज़ाइल हरमैन शरीफ़ैन बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। प्यारा मुसलमान भाइरो, बिनी जहान जे सरदार लौलाक लम्मा जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आ तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। ऐ मुंहिंजा महबूब करीम मूंखे मक्के पाक जे शहर जो कसम व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। अल्लाह से पंहिंजे कसम खणण जी वज़ाहत फरमाई त मुंहिंजा महबूब करीम मता को समझे त मक्के पाक में काबो आ, मक्के पाक में आबे ज़मज़मा, मक्के पाक में सफा मरवा आ, मक्के पाक में मिना मुज़दलिफ़ा अरफात आ, हजरे अस्वद आ। इन्हीं जे करे रब करीम मक्के जे शहर जो कसम खयो आ। न मुंहिंजा महबूब करीम मां अल्लाह पाक मक्के जे शहर जो कसम खयो आ। इन्हीं जे लात इन्हीं शहर में अवां रहो था। मुंहिंजा महबूब अवां जे रहण, अवां जे हलण फिरण घुमण जे करे मां मक्के पाक शहर सां प्यार थो कयां, मोहब्बत थो कयां, एतिरे क़दर जो अवां जे करे मां मक्के पाक शहर जो कसम थो खणो। प्यारा मुसलमान भाइरो, इन आयत सगोरी मां मक्के पाक जी फजीलत ज़ाहिर थे थी त मक्को पाक केडी फजीलत वारो आ जंहिंजो रब करीम पाण कसम खयो आ। पर कसम मदीने वारे साईं जे सबब फर्क खयो आहे। या तॾहिं जॾहिं अल्लाह जा महबूब मक्के पाक में जलव अफरोज़ हुआ। पर हाणे जॾां खां मदीने जो साईं मक्के पाक खां हिजरत करे मदीने पाक में जलवा अफरोज़ थिया, उन खां बाद मुत्तफ़िक़ा तौर पर आलिमन सगोरन जो फैसलो आ त मदीने जी फजीलत मक्के पाक खां मथे। मक्के पाक खां मथे ऐं कुछ आलिम सगोरा फरमाइन था त जई जाए ते हरम आ काबो शरीफ आ, इहा जेका ज़मीन आ इहा साईं जे रोज़े खे छॾे बाकी जेका मदीने जी ज़मीन आ उन खां फजीलत में मथे आ। काबे वारो जो को हिस्सो आ ऐं बाकी जेका मदीने पाक जी ज़मीन आ उहा बैतुल्लाह जी सरज़मीन खे छॾे बाकी मक्के जी सॼी ज़मीन खां फजीलत में मथे आ।
जई मुतबरक जाए ते मुझे सोने महबूब करीम जो रोज़ो मुबारक साईं जे रोज़े वारी जेका जाए इन्हीं जे ला त कंहिंखे भी इख्तिलाफ न आहे। मुत्तफ़िक़ा तौर पर आलिमन सगोरन जो फैसलो आ ते इहो पाक टुकड़ो बैतुल्लाह शरीफ जी सरजमीन खां बैतुल्लाह खां त मथे आ पर खुदा जे अर्श अजीम खां भी मथे आ। जई जाए ते अल्लाह जा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आराम फरमाए रहा। बहरहाल मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मक्के पाक जी पंहिंजी फजीलत मदीने पाक जी पंहिंजी फजीलत मक्के पाक जे वास्ते अल्लाह जे प्यारे खलील दुआऊं घुरियो ऐं मदीने शरीफ जे वास्ते अल्लाह जे हबीब दुआऊं घुरियो। त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआउनि में ऐं मदीने जे साईं जी दुआउनि में फ़र्क़ु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मक्के पाक जे वास्ते दुआ घुरी मुझा मौला मक्के पाक जे मथा बरकतूं रहमतूं नाज़िल फरमा। छाजे ला त मक्के पाक में मुझी औलाद आ मुझा मौला इन जे मथा रहम करम फरमा ऐं मुझे औलाद जे वास्ते मक्के में फल फ्रूट खाधा पीता गंज मोकल। उन खां अलावा ये तुझू नेमतूं खाई जदे मुझी औलाद तुझी इबादत करे तो उन्हनि खे वड्डो सारो सवाब अता फरमाए जा सजे जहान खां वधीक सवाब अता फरमाए जा। अल्लाह पाक फरमायो मुझा खलील नबी तुझी दुआ कबूल थी वैया तुझे बच्चन जे ला दुनिया जो फल फ्रूट अज त ईंदो पर क़यामत ताईं भलो फ्रूट सब्जियूं मक्के में ईंदियूं क़यामत ताईं तुझी दुआ जो असर मक्के पाक में रहंदो। हाणे भी तव्हां जेके वया हूंदा हज शरीफ ते उमरे जे ला उन्हनि ॾिठो हूंदो त भला अंब मक्के पाक में भला सूफ मक्के पाक में भला ॾाड़ू मक्के पाक में भलियूं सब्जियूं मक्के पाक में ही अल्लाह जे प्यारे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआ जो असर आहे। हाणे मक्के जे वास्ते बरकतूं रहमतूं इब्राहिम अलैहिस्सलाम घुरियूं वरी इबादत जो सवाब भी वधीक सारे जहान का वधीक घुरियो। अल्लाह सही या दुआ कबूल फरमाए। अल्लाह पाक फरमायो मुझा खलील नबी तुझी दुआ कबूल थी वैया तुझी औलाद जे सद तुझे औलाद जे सदके बियन के भी फायदो रसंदो जेको मक्के पाक में हिकड़ी नमाज पढ़ंदो उनखे लख नमाजन जो सवाब मिलंदो। हिकड़ो रोज़ो रखंदो लख रोज़न जो सवाब हिकड़ो उमरो कंदो लख उमरन जो सवाब हिकड़ो हज कंदो लख हजन जो सवाब हिक रुपयो खैरात कंदो लख रुपये जी खैरात जो सवाब मिलंदो। हाणे इहो सब कुछ मक्के पाक जे ला जने मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में जलवा फरोज जा तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ फरमाई। अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो मुझा मौला मक्के पाक जे ला हजरत इब्राहिम खलील दुआऊं घुरियो मदीने जे वास्ते आऊं तुझो महबूब दुआऊं तो घुरा ए मुझा मौला जेके बरकतूं जेके रहमतूं जेके फजीलतूं तो मक्के पाक में रखियूं उन्हनि जो बीण टीण मदीने पाक में रखी छॾ। जेके बरकतूं जेके रहमतूं जेके सवाब मक्के पाक में उन्हनि खां बीणा टीणा सवाब बीणियूं टीणियूं बरकतूं मदीने पाक में नाज़िल फरमा। त हाणे तव्हां फैसलो कयो जॾहिं मक्के जे वास्ते इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ कबूल आ त मदीने जे शहर जे ला साईं करीमन जी दुआ कीअं रद थी हूंदी। अल्लाह पाक दुआ खे कबूल फरमायो बीणा टीणा सवाब रखियाई त हाणे इं समझो त जे मक्के में लख सवाब आ त मदीने में हिक नमाज जे बदले 3 लखन जो सवाब आहे। बीण टीण
इनखे चइबो आहे तीणो सवाब। मुंहिंजा प्यारा 33 लख हिकिड़ो रोज़ो रख त 3 लखनि रोज़नि जो सवाब आहे। हिकिड़ो नफ़ल पढ़ त 3 लखनि नफ़लनि जो सवाब आहे। इहो सवाब त आहे, पर उन खां अलावा हदीस पाक में आहे त मके पाक में हिकिड़ो माण्हू हज कंदो आहे, मदीने पाक में जेतिरियूं नमाज़ूं पढ़ंदो हर नमाज़ सां गॾु हिकु हज जो बि सवाब ख़ुदा अता फरमाईंदो आहे। ऐं मस्जिद कुबा में जेकॾहिं उमरो पंहिंजो बरकातो नफ़ल पढ़े त अल्लाह साईं उन नफ़ल जे सदके मक़बूल उमरे जो सवाब बि अता फरमाईंदो। त दोस्तो अॻ में हलूं था मके पाक जो जाइज़ो वठूं। खुदा पाक कसम खयो मदीने वारे साईं जे सदके, साईं जे करे। उन खां अलावा मके पाक खे ॿियूं फज़ीलतूं हासिल आहिनि। मके पाक में खुदा जो घर आहे, काबतुल्लाह शरीफ बैतुल्लाह शरीफ आहे। इन अव्वल बैतियूं वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। अल्लाह सिंधु फरमाए हिन सरजमीन ते जेको पहिरियों घर ठहियो, पहिरियों घर जोड़ियो वियो इंसाननि जी इबादत जे वास्ते, सो मके पाक में आ। सारे जहान वारनि जे लाइ बरकत भी आहे ऐं हिदायत भी आहे। मके पाक में खुदा जो घर काबो आहे। जंहिंजे तरफ सफर करण घर खां निकरे मके पाक रसे त हर कदम ते 10 वॾा गुनाह खुदा माफ़ फरमाए छॾींदो, 10 वॾियूं नेकियूं अता फरमाईंदो आहे, 10 दर्जात बुलंद फरमाए छॾींदो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, जेकॾहिं बैतुल्लाह शरीफ रसी वियो, काबे जो तवाफ कयाई, काबे जी ज़ियारत कयाई, हरम शरीफ जी हाज़िरी भरियाई, ओ मुंहिंजा प्यारा गुनाहनि खां ईअं पाक थी वेंदो आहे ॼण हाणे नऊं दुनिया में आयो आहे। पर जेकॾहिं हाजी उमरे वारो हज वारो हज ते पियो वञे, मुंहिंजा प्यारा वाट में मौत जो शिकार थी वियो, मौत अची वियो, ज़िंदगी जूं घड़ियूं पूरियूं थी वियूं, मके पाक कोन पहुची सघियो, काबे खे ॾिसी कोन सघियो। किताबनि लिखियो आहे, आलिमनि सगोरनि लिखियो आहे त हुनखे हर साल अल्लाह साईं हज जो सवाब ॾींदो। हज ते वञी रहियो हो, वाट ते मुंहिंजा प्यारा पसा पूरा थी विया, मके पाक पहुची न सघियो, उनखे हर साल अल्लाह पाक मक़बूल हज जो सवाब अता फरमाईंदो आहे। पर जे पहुची वियो त हुन जा मज़ीद बेड़ा पार ईअं गुनाहनि खां पाक थी वेंदो आहे ॼण हाणे अम्मा जे बतन मां ॿाहिरि आयो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो ऐं उमरे वारो जेकॾहिं उमरे ते वञी रहियो आहे, रस्ते में गुज़ारे वियो, हर साल उनखे उमरे जो सवाब ॾिनो वेंदो। ऐं उन खां अलावा हाजी या उमरे वारे जी सूरत में हिकिड़ो ख़ुदा मलाइक हर साल मोकिलींदो जो उन जी सूरत में हज अदा कंदो। इहो आहे बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी, बैतुल्लाह शरीफ जे ॾिसण जो सवाब। ऐं जॾहिं काबतुल्लाह शरीफ खे ॾिसंदो, काबे जो दीदार कंदो, जेको घुरंदो ख़ुदा उनखे अता फरमाईंदो। अल्लाह से उन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो ऐं ख़ुदा पाक हुन जे मथां 40 रहमतूं वसाईंदो आहे, जेको सिर्फ़ काबे में निहारींदो। इबादत पंहिंजी जाइ, तवाफ पंहिंजी जाइ, सिर्फ़ काबतुल्लाह शरीफ ॾे निहारे त ख़ुदा पाक हुन जे निहारण ते बि 40 रहमतूं वसाए छॾींदो आहे। आशिक़ तो फरमाए वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह, वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह, जो
जित दुनिया पई धरे पाण ॾिनई किबिलो करे पाण ॾिनई किबिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला आदम खां जंहिंजी इब्तदा सुहणे नबीअ ते इंतहा आदम खां जंहिंजी इब्तदा सुहणे नबीअ ते इंतहा तवाफ सां थी बेड़ी तरे तवाफ सां थी बेड़ी तरे पाण ॾिनई किबिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला अवल कहीं जो घर कोन हो पहिरियां ही घर तैयार थियो पहिरियां ही घर तैयार थियो हाणे नंढो वॾो पियो थो फिरे नंढो वॾो पियो थो फिरे पाण ॾिनई किबिलो करे वाह मुझे मालिक जो घर बैतुल्ला काबो शरीफ ऐं ॿी फज़ीलत त काबे सां गॾु हजरे अस्वद बि पत्थर आहे जेको अल्लाह पाक आसमान खां जन्नत मां मोकिलियो साईं करीम ने फरमायो जॾहिं मलाइक हजरे अस्वद पत्थर खे खणी आया जंहिं वक़्त में बैतुल्ला शरीफ वारी जाइ ते आंदाऊं त पंहिंजे परन में ढकियाऊं एडी रोशनी ही जेकॾहिं परन सां न ढकना त हजरे अस्वद पत्थर जी रोशनी में चारई दुनिया जूं कुंडूं ॾिसजन एडो रोशन पत्थर हुयो मलाइक जन्नत मां खणी आया प्यारा मुसलमान भाइरो हिन वक्त में ओ सजो पत्थर कारो आ जे अवां खे उनखे बोसो दींदो अवां मुझा प्यारा हुन जी ज़ियारत करदो सुंघींदो त तवां खे पकल गोश्त जी खुशबू ईंदी हजरे अस्वद हिन वक्त मुकम्मल कारो आ मुझे महबूब खां वजा पुछी वई पाण करीम ने फरमायो हे सफेद हो हे रोशन हुयो जिए जिए मानुन हिनखे प्यार दिनो हिनखे बोसा दिनो अल्लाह जे न जन्नती पत्थर उनन जा गुनाह चूसे वरता हताऊं गलतियों हिन पत्थर में खुदा हुआ खासियत रखी आ जो मुझा प्यारा दोस्तों गुनाहगारन जा गुनाह चूसी दो आ इन जे करे हिन जो कलर स्या थियो हिन जो कलर कारो थियो वरन शुरू में ही नूर ऐं अच्छो पत्थर हो प्यारा मुसलमान भाइरो जिए काबतुल्लाह शरीफ ते वडा मरहला आया तामीराती मरहला आया इं हजरे अस्वद के किन मरहलन मां गुजरणो पयो हदीस पाक में आ त मक्के पाक खां ॿाहिरां हिकड़ी क़ौम रहंदी उन क़ौम जो कबीलो करामता कबीलो उन जी क़ौम हुई उन जो मक्के पाक वारन सां झगड़ो थी पियो झेड़ो थी पियो पोइ हिनन छा कयो जो हजरे अस्वद हो ॿाहिर इन हजरे अस्वद खे वो करामता क़ौम जा माण्हू जेके वा उहे खणी विया इलाही अरसो उन्हनि जे कब्जे में हजरे अस्वद रहियो जॾहिं वञी मुआइदो थियो जॾहिं वञी सुलह थी पाण में ठहिया त मक्के पाक वारनि
मके पाक वारन हुनन खे हुकुम कयो त हाणे पाण में ठही वियाऊं हाणे जेको नुक़सान जो बिनी तरफन वो त असां हिक ॿिए खे माफ़ कयो आ पर असां जो कीमती पत्थर हजरे अस्वद अवां खणी वियाओ वो असां खे वापस कयो करामता कौम जे माण्हुनि चयो हजरे अस्वद असां वापस कयो पत्थर वापस कयो पर वो असां वटि ॿिया बि कीमती पत्थर आहिनि हुननि पत्थरनि में गॾिजी वियो आहे असां सुञाणूं कोन था वो हजरे अस्वद पत्थर कहिड़ो आहे अवां में जेकॾहिं को बि माण्हू उन पत्थर खे सुञाणे त खणी वञो वाकई पत्थर पत्थरनि में मिली वियो सुञाणप कान रही पोइ उतां जा जेके आलिम हा जेके तौरात ज़बूर इंजील जा ॼाणू हा उन्हनि खे वठी आया हिकिड़ो बोर्ड आलिमनि जो वेठो पुछा कयूं भला हजरे अस्वद खे कीअं सुञाणजे उन्हनि आलिमनि सगोरनि फरमायो तव्हां बाहि ॿारियो पोइ हर पत्थर खे उन बाहि में विझो हर पत्थर जेको हजरे अस्वद कोन हूंदो फिरी ॻाढ़ो थी वेंदो बाहि उनखे साड़ी जी ॻाढ़ो कंदी पर हजरे अस्वद जन्नती पत्थर आहे जंहिंखे बाहि जो को बि असर कोन थींदो पोइ उन्हनि पत्थरनि खे बाहि में विधो वियो ॿिया पत्थर सड़िया ॿिया पत्थर ॻाढ़ा थिया जॾहिं हजरे अस्वद खे बाहि में दाख़िल कयो वियो त उन हजरे अस्वद पत्थर खे बाहि को बि असर कोन कयो इन ई सां माण्हू सुञाणे वरितो त ही हजरे अस्वद आहे पोइ हजरे अस्वद खे उतां खणी वरी वापसि बैतुल्लाह शरीफ़ सां गॾु रखियऊं ओ मुंहिंजा प्यारा मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे हजरे अस्वद पत्थर अल्लाह जी बारगाह में ईंदो हिन पत्थर के बाखियूं हूंदियूं जिन सां हू ॾिसंदो माण्हू ॾिसंदा हजरे अस्वद वञी रहियो आहे अल्लाह जी बारगाह में पंहिंजे असली सूरत में रोशनी में ईंदो ऐं ख़ुदा पाक खे अर्ज़ कंदो त मुंहिंजा मौला अॼु मूंखे इजाज़त ॾे त जिन मूंखे चुमियूं ॾिनियूं आहिनि बोसा ॾिना आहिनि अॼु मां उन्हनि खे जन्नत में पाण सां गॾु वठी वञा हाणे हिते हिकिड़ो मसइलो यादि कयो वाकई हजरे अस्वद खे चुमण बोसो ॾियण उनजी वॾी फज़ीलत आहे पर साईं करीमन अचण वारे दौर खे मद्देनज़र रखंदे पाण ताकीद फरमाई त जेकॾहिं अव्हां खे सवलो मौक़ो मिलियो त तव्हां हजरे अस्वद जो बोसो वठो पर भीड़ रश तव्हां ॾिसो था त जेकॾहिं आऊं हजरे अस्वद खे बोसो ॾींदुसि त मुंहिंजे बोसे ॾियण सां 15-20 हाजिर खे तकलीफ़ ईंदी के पोड़ा वीचारा किरंदा के मां भेण खे मुंहिंजी ठूठ लॻी वेंदी कुल्लो लॻी वेंदो त पोइ तव्हां कोशिश न कयो हजरे अस्वद जी उन फज़ीलत खे तव्हां हीअं कयो हासिल कयो त जेका साई पट्टी आहे उहो साओ बलफ़ा इन जे साम्हूं बीह करे हजरे अस्वद खे ये सलाम करे पंहिंजे हथनि खे चुमी ॾेई छॾियो क़यामत जे ॾियारे तव्हां जी इहा चुमी लिखी पई हूंदी त सम्झो तव्हां हजरे अस्वद खे ही बोसो ॾिनो आहे मालूम छो त हजरे अस्वद जी खे बोसो ॾियण एॾो फज़ीलत वारो न आहे जेतिरो हिकु मुसलमान खे अज़ियत खां बचाइण जी फज़ीलत मुसलमान खे तकलीफ़ खां बचाइण जी फज़ीलत आहे इन्ही खे मद्देनज़र रखंदे त मदीने जे साईं फरमायो त कई मुसलमान खे तकलीफ़ ॾेई तव्हां हजरे अस्वद खे बोसो ॾियो इन खां वधीक सवाब फज़ीलत इन में आहे जो कई मुसलमान खे तव्हां तकलीफ़ खां बचायो इन में तव्हांजो फ़ाइदो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाँ तव्हां मतां सम्झो त असीं फज़ीलत खां रहिजी वियासीं न उन साई लीके उन पटीअ ते अची हजरे अस्वद ॾेई हथ खणी सिर्फ़ हथ पंहिंजा चुमी छॾींदो त तव्हांजो बोसो लिखियो त हजरे अस्वद बि क़यामत जे ॾियारे उन्हनि जी माण्हुनि जी बि सिफ़ारिश कंदो जन वञी उते हाज़रीन चुमी ॾिनी उन्हनि जी बि सिफ़ारिश कंदो जे उतां खां भी परे खां सलाम कयो पंहिंजे हथनि खे चुमियो उन्हनि जी बि हजरे अस्वद सिफ़ारिश फरमाई। ॿियो मसइलो
त मक्के पाक में हिकड़ो हजरे असवद पत्थर जन्नती आ, हिकड़ो पत्थर जन्नती आ। ऐं मदीने पाक में खुदा पाक सजे जबल ओहद खे जन्नती करार ॾिनो। हिते हिकड़ो पत्थर जन्नती आ, मदीने जो सजो जबल ओहद जो मदीने जे साईं फरमायो यो हिब्बुना वलो हिब्बुहु, जबल ओहद जी असां सां मोहब्बत आ, असां जी उन सां मोहब्बत आ। ऐं इन मोहब्बत जे करे यो सजो पहाड़ सजो जबल ओहद क़यामत जे ॾियारे तव्हां खे बेहिश्त में नज़र ईंदो। त मक्के जो हिकड़ो पत्थर ऐं मदीने जो सजो जबल जन्नत में हलंदो। प्यारा मुसलमान भाइरो, ॿी मक्के पाक में फज़ीलत आ आबे ज़मज़म जो खूह आ, आबे ज़मज़म जो पानी आ। आबे ज़मज़म पानी शिफा वारो पानी आ, जंहिंजो नालो ई पइजी वियो आ ज़मज़म आहे पानी। पर असां तव्हां सभु चवंदा आहियूं ज़मज़म जो पानी, ज़मज़म वारो पानी। ही जेको चश्मो आ आबे ज़मज़म जो, इहो सोने हज़रत सोने इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमनि जो मोजज़ो, कदमनि जो मोजज़ो आ। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम शाम मुल्क खां पंहिंजी अहलिया पंहिंजी ज़ौजा हज़रत बीबी हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम खे मक्के पाक छॾे विया। थोरो पानी हुयो, थोरी खजूर हुई, कुछ ॾींहंनि खां पानी भी खत्म थी वियो, खजूर भी खत्म थी वई। ओ मुंहिंजा प्यारा, पानी जो को इंतजाम कोन हुयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ॾाढी उन लगी, पान रोइण लगा। मां जी जल बर्दाश्त करे न सकी, दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने, दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने, गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने। अमर बर्दाश्त करे न सकी, पान कदे सफा कदे मरवा, कदे सफा कदे मरवा, डोड़े वरी विच ते आस्ते थिए, अॻिते पोइते निहारे, पानी वारो को हमरा मिले। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इहे 7 चक्कर लगाई जेके अॼु असां ऐं तव्हां सभु लगाईंदा आहियूं। अम्मा हाजरा जूं डोड़ूं डोड़ंदा आहियूं, सुन्नत अदा कंदा आहियूं। ये डोड़ूं पानी जे वास्ते हुयूं, पंहिंजे बच्चे खे ॾिसण जे वास्ते हुयूं। 7 चक्कर जॾहिं पूरो थियो, ॾिठाई इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि मुबारकनि में पानी आ। ओ मुंहिंजा प्यारा दौड़ी आई आ। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खुड़ीअ जो इशारो कयो, खुड़ीअ जी जो रगड़ लगाई, उन में रब करीम आबे ज़मज़म जो चश्मो ज़मीन मां ज़ाहिर फरमायो। इस्माइल अलैहिस्सलाम जो मोजज़ो। पर तुझे मुझे सोने महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 1500 असहाबियन पानी खुटी वयो। साहबा किराम आया, अर्ज़ क्यों सोना पानी खुटी वियो आ, न वज़ू जे ला, न पीअण जे ला, न जानवरन जे ला। मुझे सोने महबूब फरमायो कहीं वठ त कुछ पानी आ। हिकड़ो सहाबी मुझा प्यारा थोड़ो पानी खणी आयो आ। सोने महबूब उन पानी में 5 आंगुरियूं मुबारक दाखिल फरमायो, दाखिल फरमायो। साहबा किराम फरमाइन था पानी में बुड़बुड़ जो आवाज आयो। असां पानी दे निहारियो त साईं करीम जे 5 आंगुरियुनि मुबारकनि मजा 5 चश्मा जारी हा। उंगलियां हैं फैज़ पर टूटे हैं प्यासे, झूम कर नदियां पंजाब रहमत की हैं जारी। वाह वाह। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजी खुड़ी मुबारक जी रगड़ लगाई, मुंहिंजा प्यारा चश्मो निकिरी आयो। साईं पंहिंजो आंगुरियूं मुबारक पानी में विझनि, आंगुरियुनि मुबारक मजा 5 चश्मा जारी थी। साईं जो मौजूदो आ, इस्माइल अलैहिस्सलाम जो मौजूदो आ। ओ मुंहिंजा प्यारा, मौजूदे मौजूदे में फर्क आ। ज़मीन मां चश्मो निकिरी सघे थो,
पर आंगुरन मजा रत निकरी सके तो पघर निकरी सके तो पानी न तो निकरी सके मुझे सुने महबूब पंहिंजे आंगुरन मुबारक मजा चश्मा ज़ाहिर करे ऐं 1500 असहाबन जी पानी वारी जरूरत खे पूरो फरमायो। ये मदीने जे साईं जो मौजू हाने जने अम्मा हाजरा ॾिठो त चश्मो निकतो आ जमीन मजा पानी बाहर निकतो आ हाने पानी हेडे होडे वजण लगो त अम्मा हाजरा उन पानी खे रोकण जे ला नंढड़ी हिकड़ी बंद बधी पत्थर रखियाऊं रेत ॾिनाऊं ऐं पोइ बि पानी न पियो रोके। अम्मा हाजरा पंहिंजी ज़बान में फरमायो ज़म ज़म। ये लफ्ज़ अरबी जा न आहिनि। ज़म ज़म जेको लफ्ज़ आहे यो अरबी बोली जो लफ्ज़ न आहे, यो इब्रानी बोली जो लफ्ज़ आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेका ज़बान हुई मुंहिंजा प्यारा इब्रानी उन इब्रानी ज़बान जा ये लफ्ज़ आहिनि ज़म ज़म जंहिंजी माना आहे भी 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 इन्ही जी माना हज़रत अम्मा हाजरा त पंहिंजी ज़बान जा ये लफ्ज़ चया क़यामत ताईं उहे ॿई लफ्ज़ पाणीअ जो नालो ठही अज ताईं हर को माण्हू चवे तो ज़मज़म वारो पानी ज़मज़म वारो खूह मुंहिंजा प्यारा ये ॿई लफ्ज़ अम्मा हाजरा जी अल्लाह जी बारगाह में कबूल। बहरहाल यो चश्मो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो मौजूज़ो आ साईं जी खुड़ी मुबारक जो मौजूज़ो आहे ऐं अल्लाह पाक इन पानी में शिफा रखी आहे। शिफा हुई पर वधिक शिफा वारो पानी तॾहिं जो जॾहिं मेराज वारी रात मदीने जे साईं जे दिल मुबारक खे ज़मज़म मंझां गुस्ल ॾिनो। जिब्रील अलैहिस्सलाम गुस्ल ॾिनो उन खां बाद मुंहिंजा प्यारा अल्लाह साईं हिन पानी खे मुकम्मल शिफा याब फरमाए छॾियो। एतिरे क़दर जो न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से न हो आराम जिस बीमार को सारे जमाने से उठा ले जाए थोड़ी खाक उनके आस्ताने से। आबे ज़मज़म में खुदा शिफा रखे। अंग्रेज ज़मज़म जो पानी खणी विया पंहिंजे लेबोरेटरी में चेक कयो। चेक करण खां पोइ उन्हनि रिपोर्ट ॾिनी त ज़मज़म पाणीअ में हुआ आम पानी में हिकड़ा बीमारी पैदा करण वारा जरासीम हूंदा आहिनि ऐं हिकड़ा बीमारियुनि खे ज़ाइल करण वारा जरासीम हूंदा आहिनि पर असां ज़मज़म में अहिड़ो जरासीम ॾिठो ई कोन जेको बीमारी खे पैदा करे। असांजी लेबोरेटरी जी रिपोर्ट आहे त ज़मज़म पाणीअ में उहे जुज़ान उहे जरासीम आहिनि जेके बीमारी खे खाई ख़त्म करे छॾींदा बीमारी खे ज़ाइल कंदा आहिनि। इहो आहे ज़मज़म जो पानी। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मक्के पाक में जेकॾहिं ज़मज़म में शिफा आहे तो मदीने पाक में गुबारुल मदीना शिफा। मुझे हबीब फरमायो मक्के में ज़मज़म वारो पानी शिफा है तो मदीने पाक जी सारी मिट्टी में खुदा शिफा रखी है। मक्के में ज़मज़म शिफा मदीने में सारी मिट्टी शिफा है। मां मदीने के जन्नत चवा छो नवा मां मदीने के जन्नत चवा छो ना मदीने की मिट्टी यारो सोनवा मां मदीने के जन्नत चवा छो नवा मां मदीने के जन्नत चवा छो नवा है। मदीने की मिट्टी यारो सोनवा मां मदीने के जन्नत
तो चवा छोनवा तो होते जमजम शिफा मदीने पाक में मदीने जे साईं जी मदीने जी मिट्टी में शिफा मिट्टी में शिफा प्यारा मुसलमान भाईरो हाने आबे जमजम जो तवा जिक्र बुधो तवा हजरे अस्वद जो बयान बुधो मुख्तसर तवा काबतुल्लाह शरीफ जो भी जिक्र बुधो दुआ कयो रब शल असाए तवा के ये मनाज़र दिखाए बार बार दिखारे जेके दिसी आया आशिक होए ते चवन ता जिसकी न कयामत तक अल्लाह सहर होवे जिसकी न कयामत तक अल्लाह सहर होवे ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में ऐसी भी तो आ जाए एक रात मदीने में। दोस्तों काबतुल्लाह शरीफ जो गिलाफ शुरू में साईं करीमन खां 250 साल अॻु हिकिड़ो बादशाह हुमेरी अव्वल उन यो गिलाफ चाढ़ायो लेकिन उन वक्त गिलाफे काबा जो कलर अच्छो हुन अच्छे कलर जी चादर चाढ़ाई ही तुब हुमेरी अव्वल वडो बादशाह थी गुजरियो आ हिन दिल में इरादो कयो त मां जल्दी जल्दी माण्हुनि में मशहूर थी वञा दुनिया में मुंहिंजी वाह वाह थी वञे मुंहिंजा नारा लॻनि मुंहिंजे लाइ माण्हू जुलूस कढनि इस्तक़बाल कनि पोइ हिन हज़ारों मण अनाज खयो सोन चांदी खयो पैसा ॾोकड़ खणी घुमदे घुमदे वाकई थोरनि ॾींहंनि में इन जो वॾो नारो रोशन थियो वॾी हिन ख़ैरात हलाई माण्हू हिन जा नारा हणण लॻा जिते जिते वञे पियो माण्हू हुन जो इस्तक़बाल पिया कनि पोइ हली हली जॾहिं मके पाक जी सरज़मीन ते आयो त हिकिड़ो नंढड़ो ॿार बि हिन जे इस्तक़बाल जे लाइ कोन निकितो को बि घर खां ॿाहिरि न निकितो बादशाह कावड़जी पियो हितां जा माण्हू एॾा मग़रूर आहिनि तकबर वारा आहिनि जो मुंहिंजे लाइ निकिता कोन हिकिड़ो ॿार बि मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ कोन निकितो दिल में सोचाई तो छाक मसइलो आ पाण सां गॾु जेके आलिम खयाई उन खां पुछाई ओ आलिम सगोरा तू सभिनी जो उस्ताद आ दे ख़बर मके जा माण्हू मुंहिंजे लाइ कोन निकिता मुंहिंजो इस्तक़बाल कोन कयो हुन आलिम साहब फरमायो बादशाह असुल ॻाल्हि ही आ त उहे माण्हू तुंहिंजे लाइ निकिता जिन खे लालच जिन तोखां अनाज वठण जी लालच में हुआ पैसे ॾोकड़ जे वठण में लालच पैसे ॾोकड़ जे लाल थिया ऐ बादशाह उन्हनि तुंहिंजो इस्तक़बाल कयो तुंहिंजा नारा हयो पर ही वो शहर मके पाक जो आ जंहिंमें अल्लाह जो घर काबो मौजूद आ हिननि खे तुंहिंजे ॾोकड़नि जी ज़रूरत कान्हे तुंहिंजे पनाह जी ज़रूरत कोन्हे तुंहिंजी मदद जी ज़रूरत कोन्हे ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें पाके जाते हैं। बादशाह ही मक्को पाक आ हिते खुदा जो घर काबतुल्लाह शरीफ आ हिते जे माण्हुनि खे जॾहिं भी जरूरत पवंदी आ काबे ॾे ईंदा तवाफ कंदा खुदा हिन जे मथां मींहुं वसाईंदो आ अन घुरंदा अन मिलंदो आ माल घुरंदा माल मिल्कियतूं खुदा ॾींदो आ वॾी बरकत वारो वॾे रहमत वारो ही घर आ ऐं जेके इर्दो गिर्द रहण वारा इहे भी खुश नसीब काबे जे सदके खुदा हुननि खे ढव करे छॾे। जेके अरब सगोरा मक्के पाक जा मदीने पाक जा घर वेठे वेठे खुदा उनके ढव कराए छॾिया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों जॾहिं उन आलिम सगोरे इहा ॻाल्हि ॿुधाई त तुब हुमेरी अव्वल कावड़ जी पियो
दिल में कावड़ आई तो हिन काबे जे करे माण्हुनि मुंहिंजी इज्जत कान कई, मुंहिंजी बेइज्जती थी आ, छो न मां इन काबे खे ठाराए छॾियां। मगर उनखे ख़बर कान्हे ही ओ घर खुदा जो आ, हर को माण्हू पंहिंजो घर संभालींदो आ, पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कंदो आ। हे रब करीम जो घर आ, हिन जी हिफ़ाज़त रब पाण फरमाईंदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अब्दुल मुत्तलिब जे दौर में हिकिड़े बादशाह चढ़ाई कई, काबतुल्लाह शरीफ ते मां ठारायो, वॾो लश्कर हाथियुनि जो, उठनि जो, घोड़नि जो वठी आयो। ओ मुंहिंजा प्यारा, जॾहिं मके पाक में दाख़िल जो मुख़्तसर किस्सो त जॾहिं हर मथे हटी ओॾो चो, हुन जी फौज ओॾी थी, अॻ में हिकिड़ो उन्हनि सां गॾु महमूद हाथी हुयो, वॾो मस्त हाथी हो। ये दीवार के घेरे, दीवार के कुल्लो हणे, मथो हणे, टक्कर हणे, दीवारों किराए छॾे, घर ढाए छॾे, हुनखे अॻियां रखियाऊं त तूं काबे खे ढाए जा, शहीद कजां। जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा ओ महमूद हाथी बैतुल्लाह शरीफ खे वेझो आयो आ, हज़रत अब्दुल मुत्तलिब ॿाहिरि बीठो हो। साईं जे चेहरे ते जॾहिं हाथी जी नज़र पई, उन महमूद हाथी खे हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं जे पेशानी में सोने महबूब जो नूर नजर आयो। ये जो नूर नजर आयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। पड़ी महमूद हाथी वेही रहियो आ। ओ मुंहिंजा प्यारा, बादशाह जा सिपाही मारनि था, धक्कानि था, मगर महमूद हाथी साईं अब्दुल मुत्तलिब जे कदमनि में वेही रहियो। जो सुबह तैबा में हुई, बटता है बाड़ा नूर का, सुबह तैबा में हुई, बटता है बाड़ा नूर का, मस्त बू है बुलबुले पढ़ती है कलमा नूर का, पढ़ती है कलमा नूर का। प्यारा मुसलमान भाईरो, वो महमूद हाथी कदमनि में वेही रहियो, अॻिते न पियो वधे, ताजो रब करीम अबाबील पखी मोकले उन बादशाह जी फौज खे नेस्तो नाबूद कयो, खत्म कयो। त ही वो काबो आहे जी हिफाज़त खुद खुदा पाण फरमाईंदो आहे। हिन बादशाह खे ख़बर ई कान हुई, दिल में सोचई त काबे खे ठाराए छॾियां। जीअं जो इहो नापाक इरादो दिल में आंदई त नक मां वाट मां रत शुरू थी वियो। मुंहिंजा प्यारा, बीमार थी ज़मीन ते किरी पियो। ओ वो आलिम सगोरो आयो, हकीम ला इलाज करे हलिया विया, तबीब ला इलाज करे हलिया विया त ही अहिड़ी बीमारी आ जंहिंजो इलाज कोन्हे। वो आलिम सगोरो आयो, पुछण लॻो, बादशाह हर बीमारी जो इलाज आ, तुझी बीमारी खे डॉक्टर हकीम ला इलाज कयो आ, इन में केड़ो राज आ? ऐ बादशाह, तो दिल में तो को ना पाक इरादो को रादो आ। बादशाह चवण लगो, तुब मेरी अवल, हाँ मौली साहब, मुझे दिल में इरादो आयो आ त मां काबे खे शहीद कयां, काबे खे खत्म कराए छॾियां, जंहिंजे करे मुंहिंजी इज्जत खे धक लॻो आ। तुब मेरी अवल जे उन टोले में जेको वॾो आलिम हो, चवण लॻो, ऐ तुब मेरी अवल, तू हिकड़ो है, सारी दुनिया जा बादशाह गॾिजी पवन, तव्हां काबे जी हिक सिर मुबारक खे बि नुक़सान नथा ॾेई सघो। तो खुदा जो घर आ, अल्लाह से इन जी घर जी पंहिंजे घर जी हिफाज़त पाण फरमाईंदो आ। लिहाजा जे करी तू चाहीं तो रत बंद थी वञे, बीमारी छॾे वञे, त हाणे दिल में काबतुल्लाह शरीफ जी इज्जत जो इरादो कर, काबे जी फजीलत जो इकरार करे, अची काबे जे दर ते किरी पो, अल्लाह तोखे माफ़ कंदो, तो ता या बीमारी लाए छॾींदो। बादशाह सिधो आयो, बैतुल्लाह जे साम्हूं किरी पियो, पाए पांद गिचीअ में अंगण ते अचल, अवगुण ऐब कचायूं, ढकण थी ढक जल, पोतोणी लख हुजल,
सब माफ़ियों जन में धरा अची काबे जे सामने करी पियो तौबा कई रत बंद थियो शिफायाब थियो ओ इन खुशी में काबतुल्लाह शरीफ के अच्छे कपड़े जो गिलाफ पाराई मुजा प्यारा मक्के जे हर मानो जे दौलत खाने दरवाजे ते हली गयो इमदाद ॾिनाई उन्हनि खे मुजा वी दोस्तो तोहफा काइब ॾिनाई ढव कराए छॾी मक्के पाक वारनि जा ओ मुजा प्यारा दोस्तो बुजुर्गो त काबतुल्लाह शरीफ जो गिलाफ चो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाईरो आखिर उन्हें बादशाह मदीने जे साईं ते भी ईमान आंदो अनडिठे ईमान जो वडो वाक्यो आ बहरहाल गिलाफे काबा जो जिक्र आयो तमो अवां जे मालूमात में या गाल ॾियण जे लाइ अर्ज़ रखियम त पहिरीं गिलाफ हो अच्छे कलर जो हाणे कारे कलर जो गिलाफ चाढ़ियो वेंदो आ ऐं बैतुल्लाह शरीफ के जो गिलाफ चाढ़ियो वेंदो आ इहो तकरीबन पाकिस्तानी लगभग 50 करोड़ जो वञी थींदो आ 50 करोड़ पाकिस्तानी पैसे जो आ उन एतरी रकम में हर साल बैतुल्लाह शरीफ के गिलाफ ॾिनो वेंदो आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हाणे इतां खां हिकिड़ो ॿियो मसलो साबित थियो हालांकि बैतुल्लाह शरीफ के न को तो सी लगे न को घर में पो हिन गिलाफ जी जरूरत किए पेश आई छाजे करे चाड़ी इन जे करे त बैतुल्लाह शरीफ खुदा जो घर आ मस्जिदों खुदा जा घर है लिहाजा काबे ऐं मस्जिद शरीफ में फर्क रखण जे लाइ त ही खुदा जे सभिनी घरनि में खास घर सभिनी घरनि जो सरदार घर उन्हीं के एड़ी निशानी पाराई वई जो हर को मानू सुञाणे त ही काबो शरीफ एड़े नमूने सां अल्लाह वारन जे मज़ारन ते असां जेका चादर चाढ़ींदा आहियूं इहो साॻियो मसइलो आ या साॻी नियत आ साॻियो नज़रियो आ त अल्लाह वारा ये भी आम कब्रिस्तान में रहंदा आम मुकामन में रहंदा लिहाजा माण्हुनि खे सुञाणप ॾियारण जे लाइ माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ त अल्लाह वारे ते चादर चाढ़ींदा हूं गुंबद ठाहींदा हूं तांजो ख़बर पवे त हिन भरे कब्रिस्तान में खुदा जे वलीअ जी क़बर ही खुदा जे वली खुदा जे दोस्त बाने जी कबर ही आ चादर वाली कबर आ ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो न खुदा जे वली के कपड़े की जरूरत आ न सी न गर्मी वगैरह न चादर जेका चाड़ी वेंदी आ उन जो फायदो यो आ त अल्लाह वारे जी इज्जत फजीलत खां मानू के आगाई दियन त जेको कब्रिस्तान में अचे वो खुदा जे वली के आम कबर न समझे बल्कि खास कबर समझे त ही वो कबर आ जेते खुदा जी अनवारो तजल्लियात जी बारिश लगी पिया ही वो कबर आ जिनजे ला रब तो फरमाए इन रहमतल्लाह करीबुम मिनल मोहसिनीन बेशक मुजी रहमत अल्लाह वारा के भेजिया ही वो अल्लाह वारो आ जिनजे बरकत ते खुदा जी रहमत आ बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो पे वे बनी वटतल कलम जमी जे हथ में अंग मटाए अगिया वरी वारे ब्याल खन पनू सो पारीन जही में मिलन मोहम्मद जो प्यारा मुसलमान भाईरो ते जेका अल्लाह वारे ते चादर चढ़ंदी आ या खास कबर आ माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ माण्हुनि खे होशियार करण जे लाइ त
त ही आम क़बर न आहे, खुदा जे वलीअ जी क़बर आहे। उहा क़बर जो सारी रात सुबहान खे अदा जागी जन याद कयो, उन जी अब्दुल लतीफ चे मिटियल दुआ मान, हाणे किरोड़े प्या कन सलाम, अचो आतण तिल जे। काबतुल्लाह शरीफ जे पासे में हिकिड़ो ॿियो पत्थर बि आहे जंहिंजो नालो आहे मक़ाम इब्राहिम। इहो पत्थर बि जन्नती आहे। मक़ाम इब्राहिम वारो जंहिंमें हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदम मुबारक जो नक्शा तस्वीर आहे। इहो पत्थर बि जन्नती आहे। इहो कहिड़ो पत्थर आहे? जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मक्के पाक में आया, पोइ जॾहिं अल्लाह साईं बैतुल्लाह शरीफ जी तामीर जो हुकुम ॾिनो त लाज़मी सीढ़ी कान हुई, सीढ़ी वारो सिस्टम कोन हो, त साईं जो पत्थर पत्थरनि ते बि रखिया, त जॾहिं कद खां मथे दीवार वई त लाज़मी हाणे सीढ़ी जी ज़रूरत पई। खुदा पाक इहो पत्थर मोकिलियो। इन पत्थर में इहा ख़ासियत हुई जो साईं इन ते बीहंदा हा, पोइ जिते चवंदा हा ओस ताईं मथे ईंदो हो, वरी बीह रहंदो, अञा साईं ते हेठि मथे ईअं आर्डर मञींदो हो। इहो पत्थर मक़ाम इब्राहिम सॼो वेंदो आहे। इन पत्थर ते भी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मदीने जे साईं जे अचण जी दुआ कई। हालांकि पत्थर ॿिया बि खोड़ा, ॿियनि पत्थरनि ते बि पेर आया, पर ही पत्थर ख़ास थी पियो। ही मुंहिंजा प्यारा दोस्तो नफ़ल वारी ख़ास जाइ बणिजी पियो। हिन में ख़ासियत इहा हुई त ही उहो पत्थर आहे जंहिं ते बि अल्लाह जे पैगंबर इब्राहिम ख़लीलुल्लाह मदीने जे साईं जो मीलाद पढ़ियो। मीलाद माना साईं जो अचणु, साईं जी तशरीफ आवरी। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं काबो मुकम्मल कयो, अल्लाह जी बारगाह में अर्ज कई, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुंहिंजा मौला असां जो घर तैयार कयो आहे, असां खे जी मज़दूरी ॾे। रब करीम फरमाए, इब्राहिम अलैहिस्सलाम जेको घुरी सो मां तोखे ॾियां। छा खपई? त हज़रत इब्राहिम माल कोन घुरियो, हज़रत इब्राहिम धन बकरिन जा कोन घुरिया, इब्राहिम अलैहिस्सलाम ॿियो कुझु न घुरियो, बल्कि अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कई त माण्हू घुरन माल, पर मां घुरां सभिनी सुपरी दुनिया तई दोस्त तां कयां फिलहाल, पोइ मूंखे नाम निहाल ते महबूब जो। मुझा मौला न माल खपे, न डोकर खपन, न जमींदारी, न माल मवेशी खपे। ऐ मुझा मालिक मूंखे काबे जी मज़दूरी जे बदले में उहो महबूब अता फरमा जेको तुंहिंजो हबीब आ, जेते तूं आशिक़ आहीं। वो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे, और हसीनों में हसी ऐसे के महबूबे खुदा ठहरे। तो दोस्तों, इहो वो पत्थर जेते भी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मदीने जे साईं जो मीलाद बयान कयो। मीलाद जे सदके अल्लाह साईं कयो एडो पत्थर वणियो जो मुंहिंजा प्यारा इन पत्थर खे जाए नमाज बनायो। इहो वो पत्थर आहे जेको जन्नती आहे। इहो उहो ई पत्थर आहे जो हर नबी सलात खे भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। चो सल्लल्लाहु अलैहि। तो ही वो पत्थर
जेते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम भी काबतुल्लाह शरीफ जी ओसारी कई काबतुल्लाह शरीफ के तामीर कयो यो पत्थर बि जन्नतिया इन्हीं जो दिसण इबादत दोस्तों त मक्को पाक पंहिंजी जाइ ते फजीलत वारो आ ऐं मदीनो पाक पंहिंजी जाइ ते फजीलत वारो आ लेकिन आशिकन जो मुतफ़क़ा फैसलो आ त मक्के पाक खां वधीक बरकतूं रहमतूं मदीने पाक में आहिनि वधीक सवाब इबादत जा मदीने पाक में आहिनि छो त रहमतुल लिल आलमीन उता खुदा जो महबूब उता उन खां अलावा जॾहिं मदीने जा साईं मक्के पाक खे छॾे हिजरत शुरू कयूं त अल्लाह खे अर्ज़ कयूं मुंहिंजा मौला जेकॾहिं तो असांखे मक्के पाक खां हिजरत करायो आ ऐं त मुंहिंजा मौला उन ज़मीन जे टुकड़े ते मूंखे वठी हल जेको टुकड़ो तोखे सॼी ज़मीन में प्यारो त साईं मदीने में आयो मालूम छो त वो मदीने जो टुकड़ो आ उहे मदीने जा बाग जेके खुदा खे सभिनी खां वधीक वणंदड़ खुदा खे वधीक इहो शहर इहो टुकड़ो प्यारो हो जेते पंहिंजे प्यारे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब रहायो साईं खे उते घुरायो कि उहो मदीनो पाक आ जंहिंजे लाइ आशिक चवंदा आहिनि बीमार चवंदा आहिनि में मरीज़ मुस्तफ़ा हूं मुझे छेड़ो ना तबीबो मैं मरीज मुस्तफा हूँ मुझे छेड़ो ना तबीबो मेरी जिंदगी जो चाहो मुझे ले चलो मदीना मेरी जिंदगी जो चाहो मुझे ले चलो मदीना अल्लाह साईं असाई तवां के मक्के पाक ऐं मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला हरमैन शरीफैन जी हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह पाक शाल असां जे प्यारे भाउ मोहतरम जनाब चाचा हाजी मोहम्मद हाशिम साहब जी मरहुमा अहलिया जी बख्शिश मग़फ़िरत फरमाए संदस सगीरन कबीरन गुनाहन के अल्लाह से माफ़ फरमाए ऐं चाचा हाजी मोहम्मद हाशिम साहब संस पुट घर कुटुंब खानदान पाड़ो ओड़ो पर सजो मेमन गोठ अल्लाह करे आबाद ऐं शाद हुजे या हय्यु या क़य्यूम रब हिन महफ़िल जे सदके चाचा हाजी मोहम्मद हाशिम साहब जे अहले खानदान मां जेके वडड़ा नंढड़ा अज ताईं गुज़ारे विया ऐं अल्लाह उन्हनि जी ग़ैबी मदद फरमा या रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां रहम ऐं करम फरमा उन्हनि खे जन्नत में छायूं अता फरमा चाचा हाजी मोहम्मद हाशिम साहब जे घर ते घर वारनि ते राज़ी थी उन्हनि ते बरकतूं रहमतूं नाज़िल फरमा जेका बि जमात ते गॾु थी आहे बचनि ॿारनि सूदो इन्हनि खे आबाद ऐं शाद रखिजो आख़िरो दावाना अनिल हम्दुलिल्लाह।